अल्लाह कदीर भाण असांखे इहो ॿुधायो त असांजी शिनाख्ती कार्ड ते केतिरा नंबर निकितल आहिनि, या सभिनी खे ख़बर आहे त केतिरा नंबर निकितल आहिनि। असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त बाबा उहे नंबर्स कहिड़ा कहिड़ा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे 668 ते तव्हां शिनाख्ती कार्ड नंबर लिखी करे या MNP लिखी करे लिखंदा आहियो त तव्हांखे सिमनि जी तादाद ख़बर पइजी वेंदी आहे, या तव्हां हिन वेबसाइट ते वञी करे बि पंहिंजे सिम जी तादाद ॾिसी सघो था, उते शिनाख्ती कार्ड नंबर लिखी करे। हाणे अचो त बाबा उहे शिनाख्ती कार्ड ते निकितल जेके रजिस्टर्ड तव्हांजा नंबर्स आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, घर वेही करे तव्हांखे कीअं ख़बर पए। त बाबा पहिरियां मां तव्हांखे हिकु रिक्वेस्ट कंदो, तव्हां पोइ जेको आहे न कंहिं बि अनअथोराइज़ वेबसाइट ते वञी करे पंहिंजी शिनाख्ती कार्ड लिखंदा आहियो, अव्हां जी डेटा ऐं सिक्योरिटी लाइ वॾो ख़तरनाक आहे। कॾहिं बि कंहिं अनअथोराइज़ ते बाक़ी तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो कमु आहे मूंखे इंफॉर्म करणु। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां पूरी इंटरनेट ते चेक वञी कयो, हे जेको मां तव्हांखे तरीक़ो शेयर कयां पियो, कहीं कोन अॼु ताईं शेयर न आहे कयो। उनखां पोइ शायदि दोस्त कॉपी कंदा, अलॻि ॻाल्हि आहे। मां तव्हांखे प्यारी सिंधी ॿोली में आसान लफ़्ज़नि में तव्हांखे रसीद कहिड़ो तरीक़ेकार आहे, असुल ऐं जेन्युइन तरीक़ेकार हे आहे। अव्हां जी सिम शिनाख्ती कार्ड रजिस्टर्ड जेके नंबर्स आहिनि, कहिड़ो तरीक़ेकार आहे, हिकु हिकु लफ़्ज़ ते गौर कजो, इनशाला तव्हां सॼी ॻाल्हि सम्झी वेंदा। ऐं ॾिसो, जीअं तव्हां जेज़ जा नंबर ॾिसणु चाहियो था त तव्हां शिनाख्ती कार्ड ते केतिरा जेज़ जा नंबर निकितल आहिनि, या ज़ोंग जा, यूफोन जा, जंहिंजा टेलीनार जंहिंजा ॾिसणु चाहियो था, उन ते तव्हांजी ॿी सिम निकितल हुजे। जीअं जेज़ जा नंबर ॾिसणु चाहियां थो त मूं वटि उनजी पंहिंजी शिनाख्ती कार्ड ते निकिले हिकु सिम हुजणु लाज़मी आहे। उन खां पोइ पंहिंजी जेकी मुंहिंजी सिम आहे, जेकी मुंहिंजी शिनाख्ती कार्ड ते निकितल आहे, उन ते मां कॉल कंदुसि हेल्पलाइन ते। एतिरी ॻाल्हि सम्झी वियो। जे तव्हां उन हेल्पलाइन ते कॉल कंदा त तव्हां उते पंहिंजो नालो ॿुधाईंदा, पोइ तव्हांखां शिनाख्ती कार्ड पुछंदा। शिनाख्ती कार्ड पुछण खां पोइ मूंखे ॿुधाईंदा त बाबा अव्हां जी सिम ते जेको आहे सो तव्हां जेज़ जा हेतिरा नंबर निकितल आहिनि, ऐं जा नंबर्स हे आहिनि। इहा ॻाल्हि एतिरी सम्झो। इन तव्हां टेलीनार ते जेको आहे कॉल कंदा, इन यूफोन ते ऐं इन जेको आहे ॿियो नेटवर्क ते। ऐं तव्हांखे कीअं ख़बर पए हेल्पलाइन नंबर्स कहिड़ा आहिनि, बाबा जे जो हेल्पलाइन नंबर हे अथव, टेलीनार जो वरी हे अथव, उन खां पोइ यूफोन जो हे अथव, ऐं जेको आहे ज़ोंग जो हे अथव। एतिरी ॻाल्हि क्लियर थी वई। हाणे मेन ॻाल्हि जी अचे त बाबा जेको आहे सो जेके माण्हू असांजी शिनाख्ती कार्ड ते निकितल नंबर्स मिसयूज़ पिया कनि, असांखे ख़बर ई कोन्हे असांजी शिनाख्ती कार्ड ते नंबर निकितल आहे, त उनखे रिपोर्ट कीअं कयूं, उनखे बंदि कीअं कयूं। बाबा वॾी अहम ॻाल्हि, अगरि ख़ुदा न ख़ासा अव्हां जे शिनाख्ती कार्ड ते नंबर को निकितल आहे ऐं अव्हांखे ख़बर ई कोन्हे, पोइ उनखे छा कयूं। बाबा उन लाइ इहो तरीक़ो इस्तेमालु कयो जो तव्हां उनखे डायरेक्ट FIA खे रिपोर्ट कयो, जेके तव्हां कॉमेंट्स बॉक्स में मां लिंक ॾिनी आहे, इनखे तव्हां क्लिक कंदा, तव्हांजे साम्हूं हे फॉर्म अची वेंदो। इन फॉर्म खे तव्हां फिल करिणो आहे, ठीकु आहे। फिल करण बि सफ़ा आसान आहे। अगरि तव्हांखे अहिड़ी सम्झ न आहे त कंहिं पढ़ियल लिखियल दोस्त गॾु विहारींदा, अव्हांखे फिल करे ईंदो। आख़िर में तव्हांखे रिपोर्ट जेको बॉक्स ॾेखारिजे थो, जिते रिपोर्ट लिखणी आहे, उते छा लिखणो आहे, उते बि मां कॉमेंट्स बॉक्स में तव्हांखे लिखी छॾियो आहे त बाबा रिपोर्ट में छा लिखणो आहे, लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। लफ़्ज़ वरी अहम अथव, लफ़्ज़नि खे हेरफेर न कजो। बाक़ी जिते फॉर्म में एडिट जी ज़रूरत आहे, उते तव्हां एडिट करे पंहिंजी मालूमात जी शिनाख्ती कार्ड नंबर थियो, सिम जी जेको आहे मालूमात ॾियणी आहे, सो उते उहा लाज़मी जो उन खां पोइ सबमिट करे छॾियो। इहो थी वियो त बाबा रिपोर्ट करण जो तरीक़ो। ऐं तव्हांखे नंबर बि ख़बर पइजी वई, रिपोर्ट करण जी ख़बर मालूम पइजी रिपोर्ट कीअं कबी, ऐं उनखे बंदि कीअं करायूं। बाबा जंहिं नेटवर्क जी तव्हां सिम बंदि कराइणु चाहियो था, उन हेल्पलाइन ते कॉल करे बि तव्हां उन नंबर खे बंदि कराए सघो था, या उन जेको आहे उन नेटवर्क जी फ्रेंचाइज़ वञी करे पाण जेको आहे सो नंबर बंदि कराए सघो था, उहो नंबर जंहिं नंबर खे मां बंदि कराइणु चाहियो था। सो हे जो वीडियो हिन तरीक़े कार में तव्हांखे किथे बि को मसइलो अचे, तव्हां कॉमेंट बॉक्स में विझी सघो था। अॼु जी वीडियो में एतिरो ई, बाक़ी दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।